वक़्त खे चङे नमूने सां असां पंहिंजो वारो वॼाए महिनत कंदो ऑफिसर थींदो न डॉक्टर थींदो इंजीनियर थींदो हंगरी वेंदो यूरोप वेंदो अमेरिका वेंदो कनाडा वेंदो गुड This should be the spirit that I want to see in each one of you. ठीक है हां पाण पढ़ाई के बारे में तो यूरोप में स्कॉलरशिप्स आहिनि कनाडा में स्कॉलरशिप्स आहिनि अमेरिका में स्कॉलरशिप्स आहिनि दुनिया पूरे में स्कॉलरशिप खुलिया पिया आहिनि पाकिस्तान में भी स्कॉलरशिप्स आहिनि ॻाल्हि सम्झ में पर उन्हनि स्कॉलरशिप जो सभिनी खां वाहिद जेको रस्तो आहे तरीक़ो उहो वरी तव्हांजी सुठी अंग्रेजी हुजणु खपे सुठी तव्हांजी मैथ हुजणु खपे सुठी तव्हांजी बायोलॉजी केमिस्ट्री हुजणु खपे ठीक है ना ये जने ता सुठे नमूने जी तैयारी कंदो सुठे नमूने ता मेहनत कंदो पंहिंजे पाण खे वधीक तैयार कंदो त पोइ तव्हांजे लाइ उहो स्कॉलरशिप वठण बनिस्बत आसान हूंदो ठीक है ना ॾिसो कंपटीशन वधी वई आहे पंजाब जा छोकरा आहिनि केपी जा छोकरा आहिनि स्कॉलरशिप में का मेरिट आहे कोन का कोटा आहे कोन मेरिट आहे टोटल ओपन मेरिट आहे उन में हर बार ओतिरो ई हासिल करे सघे थो जेतिरो पंजाब जो केपी जो सिंध जो बावरले जो जीएम पावर लाइब्रेरी जो या हैदराबाद कराची अलावा ठीक है ना सोनी ये करे तव्हां मेहनत कयो स्कॉलरशिप जेके बाहिनि स्कॉलरशिप तव्हां ॾिसी वठो मां तव्हांखे ॿ नाला ॿुधायां थो बाक़ी जेकॾहिं तव्हांखे वधीक पुछणो आहे तव्हां भले मूंखां पुछा करे वठिजो ॾिसो ज़िंदगी में को बि शइ का बि शइ तव्हां माणे सघो था का बि शइ तव्हां जेको बि नालो खणंदो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे माइटनि जे दुआ सां मां हर शइ उहा माणी आहे हर शइ मां जॉब्स बि बहितरीन कयूं आहिनि मां जहाज़नि जो कंट्रोलर बि रहियो आहियां मां CSS बि कयो आहे PCS बि कयो आहे मां स्कॉलरशिप बि वरिती आहे ठीक है मां यूनिवर्सिटी में भी वियो आहियां यूनिवर्सिटी में पढ़ियो आहे मां MPhil बि कयो आहे हाणे PhD कयां पियो जेको आख़िरी डिग्री आहे हिन दुनिया में का बि अहिड़ी शइ न आहे पाकिस्तान में जेका मूंखां लिखियल हुजे तव्हां कॾहिं बि कंहिं बि क़िस्म जी का बि शइ पुछा कंदो इंशाल्लाह मां तव्हांखे ॿुधाईंदुसि मां IELTS बि कयो आहे GRE बि कई आहे हर शइ कई आहे ठीक है अञा ताईं मुंहिंजा स्कोर्स वैलिड आहिनि ऐं स्कॉलरशिप जेके UK में यूरोपियन यूनियन में मां स्कॉलरशिप ॾियणो था तव्हां शेवनिंग स्कॉलरशिप ॿुधो हूंदो ठीक है ना शेवनिंग स्कॉलरशिप है UK जी आहे कंहिंजी आहे UK या उनखे तव्हां ब्रिटेन चई सघो था ठीक है यस सर ए UK जी स्कॉलरशिप आहे उन खां अलावा जर्मनी जी स्कॉलरशिप आहे डार्ट छा मां लिखां थो इनखे हे जर्मनी जी स्कॉलरशिप आहे ठीक है ना हंगरी जी स्कॉलरशिप आहे Hungarian stipendum sorry ठीक है या कहीं स्कॉलरशिप है या हंगरी जी स्कॉलरशिप है ठीक है उन्हीं खां पोइ असां अमेरिका जी स्कॉलरशिप पढ़ूं था फुल ब्राइट ठीक है या कंहिंजी आहे USA राइट USA जी आहे उन खां अलावा जेकॾहिं तव्हां स्कॉलरशिप ॾिसो ऑस एड ही कंहिंजी आहे ऑस्ट्रेलिया जी आहे समझी वियो तव्हां CAC चाइनीज स्कॉलरशिप काउंसिल था चाइनीज स्कॉलरशिप काउंसिल यह तव्हां इंटर खां पोइ वठी सघो था बैचलर खां पोइ वठी सघो था मास्टर खां पोइ वठी सघो था PhD खां पोइ वठी सघो था ठीक है ये कंहिंजी स्कॉलरशिप आहे चाइना जी आहे ॻाल्हि सम्झो उन खां अलावा ऑलमोस्ट हर मुल्क जो पंहिंजो स्कॉलरशिप हूंदो आहे उहो मुल्क जे नाले सां बि हूंदो आहे तव्हां न्यूज़ीलैंड जी बि स्कॉलरशिप हूंदी हिकिड़ी सम्झो था फ्रांस की भी स्कॉलरशिप होंदी डेनमार्क की भी स्कॉलरशिप होंदी रशिया की भी स्कॉलरशिप होंदी स्विट्जरलैंड की भी होंदी उन खां अलावा यूनिवर्सिटी जो वरी पंहिंजो स्कॉलरशिप्स आहिनि कंहिंजो यूनिवर्सिटी जो हर यूनिवर्सिटी की पंहिंजी स्कॉलरशिप आहे हिकिड़ी मुल्क जी स्कॉलरशिप आहे ॿी वरी जॾहिं तव्हां यूनिवर्सिटी में वेंदो थोरा पैसा ख़र्च करे त उन खां पोइ वरी तव्हां उते वेंदो यूनिवर्सिटी में त वरी यूनिवर्सिटी तव्हांखे पाण बि स्कॉलरशिप ॾींदी ठीक आहे पर उहा वरी ई हूंदी आहे जॾहिं तव्हां जेतिरो महिनत कंदो तव्हां टॉप पोजीशन ते रहंदो त पोइ तव्हांखे स्कॉलरशिप उहा बि मिली वेंदी ॾिसो स्कॉलरशिप सेकेंडरी शइ आहे पहिरीं ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजे पाण खे स्कॉलरशिप जे लाइ तयारु करियो पंहिंजे पाण खे टेस्टुनि जे लाइ तयारु करियो पोइ टेस्ट जे लाइ तयारु छा कंदो कीअं कंदो उहो तव्हांखे इहो ई आहे जो तव्हां वेही करे किताबनि मंझां ॿोलियो किताबनि मंझां पढ़ियो किताबनि मंझां पढ़ियो
गाल समझ में अची सो उन्हीं के लिए वरी साइन पहले गाल की इंग्लिश असा की इंप्रूव करो पंजो ये ता पूछा कर सवाल दिसो इंग्लिश इंप्रूव करने जा बेहतरीन हर तरीके से ता इंप्रूव करे सको ता एकड़ो ता टीवी दिसो जेकने ता आहे पर जाहिर कर असा नॉर्मली टीवी हुंदो कोने ऐ उन का पो इलेक्ट्रिसिटी बिजली कोन हुंदी आ असा काफी मसाइल हुंदा आहिनि उन करे असा ॾिसी सघंदा आहियूं दिसो किताब जेके हुंदा आहिनि किताब असा इंग्लिश जो किताब आ बस उन्हीं के ता सुठे नमूने सां पढ़ण लगो एकड़ी डिक्शनरी पढ़ण सां गॾु खणो ठीक है एकड़ी डिक्शनरी ऐं कोशिश करो जे वर्ड जी ताके मीनिंग नथी अचे उन वर्ड जी मीनिंग कढो गाल समझ में अची मीनिंग कढो ऐं उन जी मीनिंग याद कंदा रहो इंशाल्लाह तव्हां ॾिसंदो त 6 महीना 7 महीना 8 महीननि खां पोइ तव्हांखे आराम सां शयूं समझ में